नाज़रीन, खिप्रो मोरहरी जे शागिर्द सुनील मेघवार ते उस्ताद बिलाल हिंगोरो पारां कयल तशद्दुद जो सूबाई वज़ीर तालीम सरदार शाह नोटिस वठी छॾियो। सेक्रेटरी तालीम अकबर लगारी खां रिपोर्ट तलब कई वई आहे। डायरेक्टर बेनज़ीराबाद पारां तालुका एजुकेशन ऑफिसर खिप्रो खे जांच करे रिपोर्ट ॾियण जो हुकुम ॾिनो वियो आहे। इन्ही हवाले सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे खिप्रो जो सीनियर सहाफ़ी मुमताज़ पोज़दार। जी मुमताज़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी रुखसार, मोरहरी में 6 पारा कायम स्कूल मुस्तफ़ा पब्लिक स्कूल में गुज़िरियल ॾींहुं जेको वाक़ियो थियो ॿिए क्लास जे शागिर्द सुनील मेघवार ते उस्ताद बिलाल हिंगोरो पारां जेको तशद्दुद कयो उनजो सूबाई वज़ीर तइलीम नोटिस वरितो आहे ऐं नोटिस वठण बैदि सेक्रेटरी तइलीम अकबर लिगारी खे हुकुम कयो वियो आहे त इन मामले जी मुकमल जांच करे रिपोर्ट ॾिनी वञे। ऐं वाक़े बैदि जेको एहतिजाज कयो ॿारनि समेत थाणे ते विया हुआ ऐं लेकिन खिप्रो पुलिस पारां जेको उस्ताद आहे मुलवस उन ख़िलाफ़ का बि कार्रवाई कोन कई वई आहे। एतिरे क़दुरु ॿुधाए पियो वञे त जेको SI आहे पुलिस में ग़ुलाम रसूल हिंगोरो उन जा ई स्कूल आहिनि ऐं हू जेको उनजा ऑपरेटर उनजा भाउ ऐं भाइटिया आहिनि ऐं उनजे करे जेको इनजे ख़िलाफ़ कार्रवाई कोन थी आहे। ऐं ॿिए पासे जेको आहे मक़ामी PP अॻवान आहे उन ते जेको स्कूल जे जेका ऑपरेटर न जेको ज़ोर भरियो आहे त इन मामले खे दफ़ा करण लाइ ठाह करायो वञे ऐं उन करे मिंथ मेड़ काफ़िला बि जेको मुतासिर ॿार आहे उनजे मेघवारनि जे ॻोठ बि पिणु वियो आहे, पर अञा ताईं जेके ॿार जा वारिस आहिनि उहे ठाह लाइ राज़ी न आहिनि थिया। ऐं इहा हिकिड़ी अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त ॿार सां जेको गैर अख़लाक़ी हरकतूं कयूं वियूं आहिनि। जेको ॿार जे मुताबिक़ ॿार जे वारसनि मुताबिक़ उस्ताद ऑफिस में रोज़ घुराइण ते तशद्दुद कंदो ऐं गुज़िरियल ॾींहुं बि उन तशद्दुद कयो जंहिंमें उनजा वाज़े निशान ॾिसण में अचनि पिया। अञा ताईं जेको मामिलो हुते रहियल आहे। हाणे TO एजुकेशन खिप्रो गुलाम लिगारी चयो त मूंखे फ़ोन ते हुकुम मिलियो, लेटर ईंदो उनखां पोइ असां जांच करे रिपोर्ट मथे मोकिलींदासीं। जी सर, मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।